ज्यादा बरकत, ज्यादा बचत। इस्लामाबाद में पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस जी आमरियत जो बुनियाद अॻूणे चीफ जस्टिस इफ्तिखार चौधरी रखियो। सियासी जमायतनि खिलाफ़ हाईबर्ड जंग में भी वो शामिल हो। असांजा कुछ इतिहादी संदसि नालो न पिया खणनि। पीपल्स पार्टी जे चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी क़ौमी असेंबली में ख़िताब कंदे वधीक चयो त असां मीसा खे जमहूरियत कयो, उन वक़्त जे गैर जमहूरी ताक़तनि हाईबर्ड जंग शुरू करे ॾिनी। जनरल पाशा ज़हीरुल इस्लाम ऐं फैज़ अमीन जो किरदार तव्हां जे साम्हूं आहे। उनजो वधीक चवण हो त सभु हलिया विया पर इमरान नियाज़ी मौजूद आहे। हिन क्रिकेटर के सियासत में एस्टेब्लिशमेंट वठी आई। असांजे इदारनि में वेठल कुछ आइंस्टाइन फैसला कनि था, स्ट्रिक्ट जग असां ठाहिनि था जेकी असांखे ॻिची में पइजी वञनि था। बिलावल भुट्टो जो वधीक चवण हो पाकिस्तान जी अवाम तारीख़ में पहिरियों भेरो अहिड़ो जमहूरी ऐं आइनी बहरान ॾिठो आहे। अवाम महंगाई ऐं बेरोज़गारी जो मुक़ाबिलो करे रहियो आहे। कुछ असांजे पंहिंजनि फैसलनि जे करे आहे। माण्हू अॻूणे नालाइक वज़ीर आज़म जे करे बि महंगाई ऐं बेरोज़गारी जो मुक़ाबिलो करे रहिया आहिनि। हुन वधीक चयो त असां मीसा खे जमहूरियत जी बदौलत NFC अवार्ड ऐं KPK खे सुञाणप ॾिनी। जेको बहरान पैदा थियो उन जो ज़िम्मेवार केरु आहे? जनरल हमीद गुल अनसिलेक्टेड खे सियासत में आंदो ऐं जनरल पाशा परवान चढ़ायो। पाशा आयो, ज़हीर आयो, फैज़ आयो, सभु हलिया विया पर इमरान खान मुस्तकिल मौजूद आहे। क़ौमी असेंबली में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर्स बिल में मोहसिन दावड़ जी तरमीम शामिल करण खां पोइ पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे क़ाइद नवाज शरीफ खे सज़ा खिलाफ़ अपील जो हक़ मिली वियो। 3 ॾींहनि में टाइम जी अपील जे हक़ सां अॻूणे वज़ीर आज़म नवाज शरीफ सां गॾु यूसुफ रज़ा गिलानी, जहांगीर तरीन समेत पाण मुरादे नोटिस केसेस जे फ़ैसिलनि ज़रिए मुतासिर थियलनि खे बि फ़ाइदो थींदो। याद रहे तो मोहसिन दावड़ पारां तजवीज़ कयल तरमीम के अॼु क़ौमी असेंबली में सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर्स बिल में शामिल कियो वियो आहे। मोहसिन दावड़ चयो त कराची जो नस्ला टावर बि पाण मुरादे नोटिस सबबि ड्राहे पटके वियो। माज़ी में 184/3 पाण मुरादो नोटिस जे मुतासिरनि खे 30 ॾींहनि अंदर अपील जो हक़ ॾिनो वञे। उन मौके ते कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो त हीअ हिकु भेरो ॿीहर कानून साज़ी आहे। उन सां को बि पेंडोरा बॉक्स साम्हूं न ईंदो। सुप्रीम कोर्ट प्रैक्टिस एंड प्रोसीजर्स तरमीमी बिल छा आहे? बिल जे तहत सुप्रीम कोर्ट में दाख़िल हर मामले ऐं अपील खे कमेटी जे क़ाइम कयल बेंच ॿुधंदी ऐं उन जो फ़ैसिलो कंदी। जॾहिं त कमेटी चीफ जस्टिस ऐं ॿिनि सीनियर जजनि ते ॿधल हूंदी ऐं फ़ैसिलो अक्सरियत ते राय सां थींदो। सिविल अस्पताल कराची में मरीज़ औरत के नशे वारी इंजेक्शन हणी पैसा फुरींदड़ जाली लेडी डॉक्टर के गिरफ्तार किया वियो आहे। सिविल अस्पताल इंतजामिया ऐं सिक्योरिटी CCTV फुटेज जी मदद सां सुञाणप करे जवाबदार औरत के गिरफ्तार कयो। ॿुधाए पियो वञे त अस्पताल इंतजामिया मुतासिर औरत जी शिकायत ते कार्रवाई कई। औरत जे बैग मां बेहोशी जी इंजेक्शन ऐं मोबाइल फोन हथ कया विया। CCTV फुटेज में औरत लेबोरेटरी जो कोट पाए घुमंदे नज़र अची रही आहे। खानपुर महर में औरत कार इल्जाम हेठ बेदर्दी सां क़त्ल। खानपुर महर ॻोठ कैची गबोल में मुबैना कार इल्जाम हेठ जवाबदारनि औरत खे क़त्ल करे छॾियो आहे। जवाबदार मुड़स सुमरो गबोल ऐं संदसि पीउ गुलहसन गबोल सां गॾिजी ज़ाल मिसमात साइमा गबोल खे घुटा ॾेई क़त्ल करण बाद फरार थी विया। इतला ते पुलिस पहुची औरत जो लाश तावील में वरितो ऐं पोस्टमार्टम लाइ तालके अस्पताल मुंतकिल कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि कार इल्जाम हेठ रसनि सां घुटा ॾेई औरत खे क़त्ल कयो आहे।
सियालानी महफ़िल इनिस बाक़ुरान रोढ़ी जी मरकज़ी मस्जिद हैदर शाह हक़ानी में रमज़ान अल मुबारक जे पहिरें ॾींहं खां रोज़ाना जे बुनियाद ते असुर जी नमाज़ खां पोइ क़ुरान मजीद जी इज्तिमाई तिलावत कई वेंदी आहे। हर साल जी हिन साल बि महफ़िल इनिस बाक़ुरान जो एहतमाम कयो वियो। रोढ़ी शहर ऐं भरपासे वारे इलाइक़नि मां मोमिनीन अची पंहिंजी शिरकत खे यकीनी बणाईंदा आहिनि। महफ़िल जी शुरूआत दारुल क़ुरान मौला अली अलैहिस्सलाम जे शागिर्दनि सां कई वेंदी आहे, जंहिंमें दारुल क़ुरान जे पर्सनल ऐं मरकज़ी मस्जिद हैदर शाह हक़ानी जे ख़तीब मौलाना सैयद अज़हर मौसवी जी निगरानी में रमज़ान मुबारक जे आख़िर ताईं जारी रहंदो आहे। उन मौक़े ते रियाज़ हुसैन सहतो, सरदार अली शाह ऐं हसन जोतोई सैयद हैदर शाह काज़मी चयो त असांजो अज़म आहे त रोढ़ी शहर जो हर नंढो वॾो ॿार कारी क़ुरान ऐं हाफ़िज़ क़ुरान थिए। उत्तर सिंध जो इहो वाहिद इदारो आहे जेको रोज़ाना जे बुनियाद ते हाफ़िज़ क़ुरान जी तैयारी कराई पंहिंजी आख़िरत खे संवारनि था। अॻवाननि वधीक चयो त दारुल क़ुरान मौला अली जा शागिर्द रमज़ान शरीफ़ दौरान रोज़ानो हिकु सिपारो लाज़मी पढ़ंदा आहिनि ऐं हीअ सिलसिलो रमज़ान जे आख़िरी ॾींहं ताईं जारी रहंदो आहे। महफ़िल इनिस बाक़ुरान जे आख़िर में मग़फ़िरत ऐं मुल्क जी सलामती लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु घुरियूं वेंदियूं आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर जे उस्तादनि, आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मनता लाइ ॿिए ॾींहं बि एडमिन ब्लॉक एहतिजाजी मुज़ाहिरो, जंहिं बाद यूनिवर्सिटी इंतिज़ामिया ऐं मुज़ाहिरीन में ॻाल्हियूं कामयाब, एहतिजाज ख़त्म। मुलाज़िम यूनियन अॻवान हाकिम अली फुलपुटो मीडिया खे ॿुधायो त यूनिवर्सिटी इंतिज़ामिया उस्तादनि ऐं आफ़ीसरनि जी 30% लीव इनकेशमेंट ऐं मुलाज़िमनि जी 40% लीव इनकेशमेंट सां गॾु ईंदड़ महीने जी पघार 31 मार्च ते अदा करण जी यकीन दहानी बाद एहतिजाज ख़त्म कयो आहे। लतीफ़ यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जी यकीन दहानी ते एहतिजाज ख़त्म कयो आहे। उमेद आहे त इंतिज़ामिया उस्तादनि, आफ़ीसरनि ऐं मुलाज़िमनि सां कयल वाइदा जल्द पूरा कंदी। जेकॾहिं इंतिज़ामिया पारां कयल वाइदा मुक़रर वक़्त ते पूरा न कया विया त जॉइंट एक्शन कमेटी पारां ॿीहर एहतिजाजनि जो सिलसिलो शुरू कयो वेंदो।